अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी लम यज़ल आलिमा हय्यन क़य्यूमन समीअन बसीरा अशहदु अन ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहू व अशहदु अन्न सय्यदना मुहम्मदन अब्दुहु व महबूबुहु व रसूलुहु अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम हरीसुन अलैकुम बिल मुमिनीना रऊफुर रहीम सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम व कान नबियुहुल मुकर्रमुल करीम अना सय्यिदु वलद आदम वला फ़ख्र औ कमा क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बलगल उला बिकमालिही कशफत दुजा बिजमालिही हसनत जमीउ खिसालिही सल्लू अलैहि वालिही दो शरीफ तो सल्ली अला सय्यिदना मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व अला आलिहि व अस्हाबिहि व अहल बैतिहि व अज़वाजिहि व ज़ुर्रिय्यातिहि कुल्लिहिम अजमईन। ए अज़ल के हसी ए अबद के हसी तुझसा कोई नहीं तुझसा कोई नहीं अल्लाह ने फज़ल करम सा 1445 हिजरी के 27वीं रमज़ान मुबारक की रात यानी शक्शर की रात 2024 की 6 अप्रैल आज जामे मस्जिद मेमन में आचर की रात में असांजी असांजे मौलाना मोहतरम हाफिज़ अहमदीन साहब जी खत्मुल कुरान जे पुरमुसरत मौके ते उस्ताद मोहतरम जनाब अब्दुल जब्बार मेमून साहब जे दिल्ली सच्चा सिक्का जे सदके अवां मोमिन बरदरी में बरकत भरी बख्तर भरी गलजानी नसीब थी। अल्लाह का शुक्राना। एक कुरान मुक़द्दस के खत्मुल कुरान जी मजलिस महफिल बख्श जी महफिल आई है। हिन महफिल में जेको भी खाली जोनियूं खणी आयो आहे भरियूं पुत वेंदो। अल्लाह ताला कुरान में असर ही अहिड़ो रखियो आहे। रब पाक कुरान में असर ही अहिड़ो रखियो आहे
मा हुवा शिफाउन व रहमतुल लिल मुमिनीन। और सोना मुस्तफा करीम अहिड़ो क़ुरान थो ॾियारे जेको पर वक़्तु शफ़ा बि त रहमत बि हुई। अहिड़ो क़ुरान थो ॾियारे बर वक़्तु चओ शफ़ा बि त रहमत बि। और सोना शैतान कॾहिं बि मथे में धूड़ न विधी आहे, बल्कि अॻे के विधी आहे, पाण पंहिंजे मथे न विधी अथई। धूड़ विझाईंदो आहे, पंहिंजे मथे में न विझंदो आहे। पर लिखियो त चइनि मौक़नि ते शैतान पंहिंजे मथे में पाण धूड़ विधी ऐं राज रोड़ो कयो। ये शरबत विकिणे थो पैसनि ते या पीआरे थो? अच्छा पीआरे थो। ओ असांजी तकरीर में पीआरे थो। अॼु ज़ाहिर कुझु न मुल्क सुतो पियो ई आहे, हाणे सॼी जाॻिया में अबा घणनि मौक़नि में शैतान मथे में धूड़ विधी ॻाल्हाए लॻिया चार। हिकु मौक़ो उहो हो जॾहिं रब पाक हुकुम कयो हो त आदम जे पुतले खे सजदो कयो, मलाइकनि कयो, शैतान न कयो। उते रब जी लानत वठसि। जॾहिं अल्लाह लानती कयोसि त मथे में धूड़ पई विधई। अल्लाह जॾहिं लानती कयो हिनखे, तवजो हाणे ओके, रब पाक चयोसि त तूं त लानती आहे। जॾहिं लानती पढ़ियो त मथे में धूड़ बि विधई, राजो रोड़ो बि कयईं। नंबर ॿियो मौक़ो रब चयोसि त हाणे जन्नत मां त्रपड़ खणो, मथो कढियईंसि। जॾहिं हेठि पिण ते लथो, मैदान ते जॾहिं ज़मीन ते आयो, फर्श खां फर्श ते लथो, जॾहिं हेठि तरजी करे पहुतो, उन वक़्त में बि मथे में धूड़ पई विधई। टियों मौक़ो मथे में धूड़ जो तॾहिं हो जॾहिं पाक मोहम्मद करीम पंहिंजी नुबूवत रिसालत जो ऐलान पियो फरमाए। हज़ूर जॾहिं 40 सालनि जे गुज़रण खां बाद में नुबूवत ऐं रिसालत जो ऐलान पियो फरमायो, ऐलान ॿुधी करे दुनिया ठरी पई आहे। शैतान सड़े थो पियो, मथे में धूड़ बि विधई। अल्लाहु अकबर, राज रोड़ो बि कंदो थो वञे पियो। चौथो मौक़ो तवजो कर, चौथो मौक़ो जॾहिं शैतान पे धूड़ विधी आहे, अॼु बि विझी आयो थी। अॼु बि शैतान मथे में धूड़ विझी आयो थी। तवजो कर, और जॾहिं रब पाक वही न उनज़िलत अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन हदीस पाक में आयो, जंहिं वक़्त में रब पाक कुरान मुक़द्दस जी पहली सूरत अलहम्दु शरीफ जॾहिं चओ, आसमान को लोहे महफूज़ को खणाए करे मोहम्मद पाक करे जॾहिं चओ, अल्लाहु अकबर खणाईंदो थो वञे। अलहम्दु शरीफ जॾहिं मुस्तफा वटि पहुतो, शैतान मथे में धूड़ पई विधी। नारे तकबीर, शाने मोहम्मद मुस्तफा, शाने कुरान, अज़मत कुरान। ऐं हिन नारे ते बि मथे में धूड़ पक विझंदो हूंदो। अञा तो कौन काली मुंडी काई नहीं। अब देश सभा मुसलमान देश चंद्रा शैतान जे मथे में धूड़ त विझाई वञे। हथ मथे करे मोहब्बत में करो सुभान अल्लाह। अॼु तुम त रब पाक असांखे क़ुरान ई अहिड़ो ॾिनो आहे। अकेले कयां अहिड़ो त असर अथसि जॾहिं नबी ते नाज़िल थी पवे थो त शैतान बि मथे में धूड़ थो विझे। राजो आयो रोड़ो कंदो थो वञे पियो। अॼु त क़ुरान जूं ॿियूं बरकतूं, नबी पाक जे क़ुरान जूं शफ़ाअतूं तोखे मां ॿुधायां, तुंहिंजा इल्म में त मोमिन ठाहींदो थो वञे। हज़रत ख़ालिद पुट वली रहियो। हल तवजो कर, नबी पाक सोने जो साहबी ख़ालिद बिन वलीद कहिड़ो चओ त ख़ालिद बिन वलीद
रज़ियल्लाहु ताला अन्हु उन वक़्त तो काफ़िर जे हदीस जो ख़ुलासो ॿुधे काफ़िर जी चुस ख़ालिद चए थो त दीन सचो आहे क़ुरान सचो नबी मुस्तफ़ा सचो आहे कि बेशक हर शइ सची आहे असां वटि ओरिजिनल आहे शइ काई मिलावट कान्हे का खीर में मिलावट थी सघे थी पर मुस्तफ़ा जे दीन में मिलावट कान्हे काफ़िर जो जेकॾहिं साफ़ पलक हक़ दीन आहे क़ुरान तुंहिंजो ख़ालिस आहे जेकॾहिं निशानी दे अलामत दे दलील दे अल्लाहु अकबर कबीरा पर खालिद बिन वलीद जो त जेको दलील तोखे जो मुकाबले में रखणो आहे सो दलील मां तोखे ॾींदो वेंदो काफ़िर जो त हे मूंखे मोकिलियो थो ॾे काफ़िर जो त असांजे कबीले में हिकु ठाऊकी ज़हर तयारु थींदी आहे उहा ज़हर पीअण त खयो फ़क़ति चखो जे बची पए त तुंहिंजो दीन सचो जे मरी पए त तुंहिंजो दीन कूड़ो आहे खालिद मुस्कुराए करे चवे थो पियो अल्लाहु अकबर कबीरा तूं चवे थो हिकु शीशी मां चवां थो त सभई शीशियूं तूं खणी आ तोखे ज़हर ते नाम आहे मूंखे मुस्तफ़ा जे क़ुरान ते नाम आहे नबी पाक सोने जो खालिद बिन वलीद जेको गोदा भनी करे नबी पाक वटि तो सूरत पढ़े थो पियो जेके नबी जी भी आहे त क़ुरान जो भी सोचदो आहे नबी जे तो मुल्क मुबारक जे नूर मुबारक जी भी झलक अथसि क़ुरान जे नूर जी भी झलक अथसि जंहिंमें जो क़ुरान उनजी दिल जो शींहं खां भी मज़बूत हूंदी आहे काफ़िर भले तूं तयार करे रहंदा ज़हर पींदासीं पोइ बि चओ मर्द मुजाहिद कलंदर मस्त बणिजी करे तोखे ॾेखारींदासीं त क़ुरान बरहक थींदो और सोना तवज्जो कर ज़हर जो पेश थी पई खुशामदी खोदरा वरी कतारनि में बीठा आहिनि वरी जमात जथो जो बीठो हे काफ़िर बीठो हे मुशरिक बीठो हे करियो बीठो हे बिदती बेईमान बीठो हे नबी जे दीन जो लापरवाह बीठो आहे हे अल्लाहु अकबर हे सिद्दीक़ जो मुनकर हे फारूक जो मुनकर हे उस्मान अली जो मुनकर हसन हुसैन जो मुनकर अबू बकर जो मुनकर हे बीठो आहे अल्लाहु अकबर चवे थो त ज़हर खाईंदो पींदो हिते जो हिकु मरी थो पवे दीन जो कचाई तो ज़ाहिर थी वेंदी बुराई तो ज़ाहिर थी वेंदी पर अॻियो बि त पाक मोहम्मद जे छपियल हथनि जो त ख़ालिद बिन वलीद जो बीठो आहे जेके तोखे नाज़ आहे अल्लाहु अकबर ज़र जी शीशी कढी करे ॾेसि थो चवेसि थो पीअण त पंहिंजी जाइ ते आहे फ़क़ति चख तूं चखण सां ई तुंहिंजो मेलो गुल थी वेंदो अल्लाहु अकबर कबीरा पर क़ुरान तॾहिं ऐलान फरमायो आहे क़ुरान तॾहिं ऐलान फरमायो आहे इन्नहुम यकीदून कैदन व अकीदु कैदा रब फरमायो आहे काफ़िर मकर फ़रेब करे मुशरिक मकर फ़रेब करे दरहोरी दरहले मुशरिक शिरक पेश करे काफ़िर कुफ्र जो अंदाज़ पेश करे हर को पंहिंजो पेश करे दुश्मनी पंहिंजी पेश करे रब कायनात जो कसम आहे पर वो हयुन कयूमुन रब जी ज़ात जो बेपरवाह आहे समझ में बेड़ियाल आहे जंहिंजे हथ में जो कुदरत जो खज़ानो जंहिंजे हथ में अल्लाहु अकबर कबीरा हर शइ जी मौत हयाती जो चओ हीअं रेत ऐं वाक़िअत उनजे हथनि में रब मुस्तफ़ा जो कसम आहे रब हिकु थो चाहे काफ़िर ॿियो थो चाहे काफ़िर चवे थो त ज़हर सां मारिया रब थो चवे त इन्हीअ ज़हर सां हिनखे खे ताक़त ॾियां ॾिठी न त पाणीअ में जॾहिं मूसा घिरियो त पको रस्तो फिरौन घुरियो त तरो वठे थो पियो हाओ पाणी जो कमु आहे ॿोड़ण पर रब जो त ॿोड़ न हिनखे तारे परी पार कढजां इब्राहिम खे आराम में था विझनि त
निमरुद्दीन सोचो कह के सारियों इन पाह सा रब तो तक नहीं ये पाह मां पाग पहाड़ करे लगे बेवा था कर साले के तुलका है सचो वहां तक पत्थर में उठी करो पत्थर तो ठोस प्रभु तो 9 महीने की ढुकी दादी तू रब्बों कभी निकली और तो रब्ब है ना कारे पत्थर के डाले लाए तो उनकी मर्जी आ चाहे मोहब्बत में सुभान अल्लाह हज़रत खालिद बिन वलीद ओ अज़र की चिट्ठी खोले करे अल्लाह अकबर तो फिर तो पर तो बने सुभान ये तो फकत जब बोलना है काफिर बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अल्लाह जो नालो बिस्मिल्लाह ने रहमान जो नालो बिस्मिल्लाह ने रहीम जो नालो बिस्मिल्लाह ने थे नाला रब कबीर ना एक जाती नालो थी तो सिफाती नाला थी अल्लाह अकबर कबीरा बिस्मिल्लाह पढ़ी करे ज़ाली शिशी ये तो बने को ट्रेनी गुमरिया कई कर खालिद के अजरी का नहीं पई सुभान अल्लाह काफिर पढ़े है तो रोज बरोज फशाश ताबो तो थींदो वने सुभान अल्लाह जी की रगोला सुभान अल्लाह काफिर जो नमोसी कि हां ये कर हथ बोले कर पैर पे भरे तो ने हकीदी न केना मनी दो तो सुभान अल्लाह एक और शया और सुभान एक और शया रब पाक असाने मुस्तफा के सदके में तो तोहफो करे मोकलो वन नज़ल मिनल कुरान मा हुवा शिफा व रहमतुल लिल मुमिनीन शफा भी पर वक्त रहमत भी और इजामे असा रोज बिस्मिल्लाह पढ़ी मरीजन के थका हूं का फर्क तो कौन दो थे चंदे आज तो कुर्सी पड़ी शुक्र ना हूं को भी जो ढोलक घरों का काहे था उन जोर चंदे असा तो कोशिश क्यों था मतलब ये क्यों था मां तो जमा तवज्जो कर सजो कम चो बर्तन है थाम जो कहीं जो थाम और सुना कुरान में कई किस्म की खराबी का ने खोजना है बिस्मिल्लाह पाक साफा अलहम्दु पाक साफा जिया खीर पे थाव में बिठो ऐ तो जो घंटे को खीर थी पे खराब तो चाहिए दो तो थाव में रो थाव में रो अरे के थो तो ठीक खाद न हुई तेरे करे भाग्या मानू सही माने में थाव के बते दफा धोई पड़े पहुंचो दुहंदा थी ताकि मेरे न रहे मगर खीर पे खराब न थी बने सोना सलो चक्कर जो थाव जो थी तो थाव अच्छो तो वो पहल खीर भी तो अच्छो थाव के मेरो रख दे तो वो अच्छो खीर भी मेरो थी तो वो असर पर जो न देखारी दो सोना वही दिल थी ये दिल के साफ रखो तो अंदर पंद्रह कुरान असर देखारी दो तो भाई जाने तो मोहब्बत में सुभान अल्लाह असली तो सुभान अल्लाह अब सजो तब थाम जो छाजो सजो थाम अच्छो तो खीर भी तो थाम को थाम मेरो तो खीर भी खराब थी दे दो अब कम तो तेरे खोट थाम भी थी दिया सभी खोट तुझे दिल दिया है जेकरे तुझे दिल में तो अच्छा है ना जेकरे तुझे दिल में तो नफरत को साफा खैरत सा भरना है बेहयाई का साफा बोले हया सा भरला अदलो इंसाफ बता दिल डाला तुझे दिल में जेकर नहीं तो सिद्दीक के अकबर की मोहब्बत है फारूक के आजम की मोहब्बत है हजरत उस्मान को दर्द है अली मुर्तजा शेर खुदा की मोहब्बत पढ़ रहे हसन हुसैन को प्यारा तुझे दिल में साफा वो मोहब्बत मोहम्मद की मेहदी लगी असल कभी थी मेरे पे सोहरा अरे तुझे दिल जो था साफ थी जो वो कुरान पढ़ दो भीतर भी सोना का दीदा है
अल्लाह अकबर। इन ये कुरान में लिखियल आहे त पराक मोहम्मद हरीसुन अलैकुम, मुंहिंजो मुस्तफ़ा करीम तव्हांजे मथां हरीस आहे। बिल मुमिनीन रऊफुर रहीम, नबी पाक तव्हांजे हक़ में शफ़ीक़ ऐं मेहरबान आहे या नाहे? इन ये कुरान में शफ़ा वारे रहमत वारे कुरान में मुस्तफ़ा के रब पाक हरीस कोठियो, नबी पाक के हरीस कोठी, रऊफ कोठी, रहीम कोठी। तवज्जो कर, अज बुबोर के बायूं हन फतह अकेले कर और सोना। तवज्जो कर, ओ नबी पाक सुनो जेको हरीस हिर्स ही थो करेगा, हे भाऊ भी जन्नत में बनेगा, हे साईं भी जन्नत में बने, हे भी जन्नती बन दे, हे भी जन्नती बन दे, हे भी जन्नती बन दे, हे भी जन्नती बन दे। ये मोहम्मद पाक दे हिर्स की अलामत है। नबी जो शौक भी होई आहे मुदा सब उम्मती जो अल्लाह अकबर जन्नत जा मेहमान बणबर वञनि। सुभान अल्लाह। हरीसुन अलैकुम बिल मुमिनीन रऊफुर रहीम, इन शफ़ा रहमत वाले कुरान में लिखियल आहे। अगवारे कर हजूर पाक सुनो दुआ भरन था त अल्लाहुम्मा उम्मती उम्मती, और मुझे रब्बा मुझे उम्मत की पारत थी। हजूर पाक रोवन था, दुआ था भरन, रब्बा जिब्राइल पे मोकिलियो। अगवारे कर जिब्राइल को तो ओ सोना रब मुको तव्हां ज़ारो कदा ज़ारो पिया, ॾाढो दर्द वारो अंदाज़ रखी रो था। रब पाक मूंखे मोकिलियो, मुंहिंजी मुस्तफ़ा को पुछो तो सहो ये रोवन छो था पिया। रब खे त पतो हो पर वॾी आवाज़ ते चढ़ी लॻो थियो वासरी खे ॿुधाइण जे लाइ, तुंहिंजे मुंहिंजे ज़ाहिर करण जे लाइ। रब पाक हिन ॻाल्हि खे ज़ाहिर करण जे लाइ जिब्राइल मोकिले तोखे मूंखे ॼाणाए थो पियो। सुभान अल्लाह। जिब्राइल को अकेले कर सोना रो छो था रब जो हुक्म आहे। पुछी या हबीब को पूछे तो रब मुझे पाक मोहम्मद मुस्तफा ही फरमायो मोहब्बत जी बोली। सुभान अल्लाह। रब जे महबूब करीम ही जिब्राइल के तो ओ जिब्राइल हजरत इब्राहिम पंहिंजे उम्मत जे हक़ में ॻाल्हियूं कयूं, ईसा पंहिंजे उम्मत जे हक़ में ॻाल्हियूं कयूं, मूसा पंहिंजे उम्मत जे हक़ में ॻाल्हियूं कयूं। एॾी जो कुल्ह कोन ॾेखारियो, एॾो दर्द कोन हो, एॾो अंदाज़ कोन हो। उन्हनि पंहिंजे उम्मत खे रब जे हवाले करे छॾियो। रब्बा मां तोखे अर्ज़ कयां थो त मुंहिंजे उम्मत जी मां मोहम्मद जे तरफ़ां भारत थी जेसी मुंहिंजे मोहम्मद मुस्तफ़ा जो उम्मती जन्नत में दाख़िल न थींदो, मां मोहम्मद करीम खे करार ॾींदो। अचो त मुस्तफ़ा खे असां करार ॾियूं, नबी जा नेम ठाहियूं, रसूल जे तरीक़े ते हली रसूल खे रोज़े में रब खे अर्श ते ख़ुशि कयां। नारे तकबीर, शान मोहम्मद मुस्तफ़ा। जिब्राइल न्यापो खणी करे रब ॾे मोटी वियो। सोना रब मुस्तफ़ा तो फरमाए त मां पंहिंजे उम्मत जे गिनती में आ त हर फर्द जन्नत जो वारिस बणिजी। चवण सुभान अल्लाह। अल्लाह ने आपको मोकिलियो मुंहिंजी हबीब खे हीअ सम्झाणी ॾई आहे। कहिड़ी साईं? अल्लाह साईं जिब्राइल खे मोकिले करे हे फरमान जारी कयो त वला सौफ युतिका रब्बुका फतरुल्लाह। सोना मुस्तफ़ा करीम मां तोखे न उमेद नथो कयां पियो, मां तोखे शर्मिंदो न कंदुमि, मां तोखे रंजीदा करणु नथो चाहियां। और सोना वला सौफ युतिका रब्बुका फतरुल्लाह। एतिरो कुझु ॾेई छॾींदोमांइ तूं राज़ी थी पवंदे, राज़ी थी पवंदे, राज़ी थी पवंदे। नबी पाक हथ खणी करे दुआ घुरी आहे। इदन ला अल्लाह वाहिदुम मिन उम्मती फिन्नार। मुस्तफ़ा जो फरमान ही आहे जैसी कई मुंहिंजो उम्मती जहन्नम में हूंदो, हिकु उम्मती भी जहन्नम में हूंदो, मां मुस्तफ़ा राज़ी न थींदुमि, राज़ी न थींदुमि, राज़ी न थींदुमि। सब उम्मती जन्नत में मुस्तफ़ा राज़ी थी पवंदो। नारे तकबीर, शान मोहम्मद मुस्तफ़ा, अहमद मोहम्मद मुस्तफ़ा, रहमत मोहम्मद मुस्तफ़ा। नारे तकबीर। चंद ॾींहं गुज़रिया पाक मोहम्मद
मोहम्मद मजलिस में मुस्कुराए पे बैठा सुभान अल्लाह की बोलिया ढेंगा चंद दुनिया सुहाना गुजरिया तक महबूब मुस्तफा करीम महफिल मजलिस में मुस्कुराइन था पिया तवज्जो कर हाने 25 मिनटन जी छंड है इंशाअल्लाह दिलियूं भरजी वेंदियूं नूर ईमान कल्ब में भरदो वेंदो फतह जो झंडो फड़कंदो वेंदो सुभान अल्लाह की बोली हथ मथे ते हला कुछ ॾींहं गुज़रिया त पाक मोहम्मद मुस्तफा पे मजलिस में मुस्कुराए एक ॻाल्हि ॿुधाए हलो पहिरियों मां हदीस जो ख़ुलासो ॿुधो नेणो छा पंहिंजो साहबा पुछनि था त सुहाणा अॼु ख़ुशि हो चई रब मूंसां हिकु अहिड़ो वाइदो कयो आहे जो नेण ई ठरी पिया ऐं भला असांखे बि ख़ुशि कयो हज़ूर पाक फरमायो त जिब्राइल मोकिले रब मूंसां इहो वाइदो कयो अथव मुंहिंजा सुहाणा मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मां रब तोसां वाइदो थो कयां कहिड़ो तो मुस्तफा करीम जे उम्मत मंझों 70,000 अहिड़ा माण्हू जन्नत में दाख़िल कंदुम न हिसाब वठंदो मां न अज़ाब कंदो मां हदीस मुस्तफा तोसां वाइदो थो कयां तुंहिंजे उम्मत जा 70,000 माण्हू घणा 70,000 मां लख में तरे घटि वञी कांटो पोइ मुस्तफा तुंहिंजे उम्मत जा 70,000 माण्हू बिना कहीं हिसाब जे बिना कहीं अदाब जे मां जन्नत दाख़िल कंदो वेंदो अच्छा प्लस बीबी ॻाल्हि एड कयूं था तवज्जो कर वरी हुज़ूर फरमायो वरी ख़ुशी वरी हीअं थी 70,000 त बिना हिसाब जन्नत वेंदा पर मुस्तफा करीमन फरमायो हिक हज़ार सां वरी 70,000 ॿिया बि साणो हूंदा 70,000 मुस्तफा जा उम्मती जन्नत में था वञनि न हिसाब न किताब न अज़ाब न पुछाणो वरी हिक हज़ार सां अल्लाहु अकबर वरी हिक हज़ार सां 70,000 शामिल थी 70,000 सां हिक हज़ार ते 70,000 जो ॿिया बि जो उम्मती शामिल थी रब मुस्तफा जो कसम पोइ नबी पाक जा नेण ई ठरी पिया नबी पाक ख़ुशि थी पिया रब जो वाइदो सचो इन कला तो खुल मिला सोना जेको रब वाइदो कंदो आहे खिलाफ़ वधी न कंदो आहे एतिरो पतो पियो त मोहम्मद पाक जा उम्मती जन्नत जा वारिस सफल वारी पड़वा पर ईमान शर्त 70,000 वरी हिक 1,000 70,000 उहे जेके ईमानदार हुजनि या बेईमान हुजनि सत ॻाल्हायो ईमान शर्त क्या ईमान शर्त ईमान तो करे त इन्हनि 70,000 माण्हुनि जे दिल में रब जी तौहीद मुस्तफा जी अज़मत नबी पाक जे अहल बैतन जी हैसियत सोने अली मुर्तज़ा सोने हसन सोने हुसैन सोने ज़ैनुल आबिदीन इमाम जाफर सादिक इमाम मोहम्मद बाक़िर इमाम जाफर सादिक इमाम अली रज़ा इमाम मूसा कादिम इमाम हसन अस्करी इमाम महदी इमाम अली तकी इमाम अली नकी हे नबी पाक जी जो अहल बैतन जी रहती सोना जिनके दिल में जो अहल बैतन जो मेर न हुंदो जिनके दिल में अहल बैत जो दादला थी करे रहंदा जिनके दिल में अहल बैत के बसे हुंदा दिल में अली हुंदो दिल में हसन हुंदो दिल में हुसैन हुंदो दिल में ज़ैनुल आबिदीन हुंदो दिल में मोहम्मद जाफर सादिक हुंदो मोहम्मद बाक़िर हुंदो अली तकी अली नबी हुंदो इमाम मूसा कादिम हुंदो इमाम अली रज़ा हुंदो इमाम हसन अस्करी हुंदो इमाम महदी की मोहब्बत होगी उन्हीं 70,000 जो जन्नत में बिना हिसाब वही सजन था ऐसा ऐड क्यों था ये 70,000 उम्र होगा जिनमें सिद्दीक़ की सदाकत होगी उम्र की अदालत होगी उस्मान जो हया होगा अली मुर्तज़ा के बहादुरी जीवन में जन्नत होगी यही 70,000 जो बिना हिसाब अदाब ले जन्नत का पारस बर्बाद हो गया शान मोहम्मद मुस्तफा शान
सां रब प्यार कंदो मां भला त नथो ओ बाबा हज़ूर हसन हुसैन जे हक़ में दुआ घुरी अल्लाहुम्मा इन्नी युहिब्बुहुमा फ़ाइदुहुमा वाहिब मन युहिब्बुहुमा अल्लाह मां हिन बचन खे एॾा जो जन्नत में वेंदा त भला एॾी सस्ती जन्नत नाहे ईमान शर्त आहे नबी पाक जे ख़त्म नबूवत जो ईमान रब जे तौहीद जो अहल बैत जे मोहब्बत जो सहाबा जे हैसियत जो क़दर ज़रूरी आहे चलो चई त मां अहल बैत जो ग़ुलाम आहे साहबी खे सम्झाई न कोन वेंदे भला अब्दुल रशीद चवणी न वेंदो जे साहबा सां मोहब्बत अहल बैत खे भाई नथो न वेंदे जन्नत न वेंदे चई त सिद्दीक़ प्यारो अलीअ सां मुंहिंजी लॻे ई न जन्नत न वेंदे चई त उमर प्यारो आहे हसन सां छा हलाए जन्नत न वेंदे ईमान ई कोन थी जे चईंदो उस्मान प्यारो मां हुसैन सम्झाई नथो न वेंदे जन्नत न वेंदे और सोना जन्नत में तॾहिं वेंदे और सिद्दीक़ सां गॾु अली मञणो पवंदो अमर सां गॾु हसन मञणो पवंदो ओस्मान सां गॾु तो हुसैन मञणो पवंदो तॾहिं त जन्नत जो दर तुंहिंजे लाइ खुलंदो न त तुंहिंजे लाइ जन्नत जो दर खुलणो ई कान्हे को किसा पाठी है के आलू पाए तो थी गानो न थी सेनो थी गानो न थी सेनो थी जिन नबी सां हीअ न ॾिना नबी जे इश्क खे हीअ मल्हायो नबी सां हीअ जोतर जो कयो नबी जो दिफ़ा हीअ कयो उन्हनि जे शान मान खे मां अॼु हीअ बयानु थो कयां अखि मारे करे मैदान ओत जो नबी पाक जो दुश्मन अचनि था हज़ूर ऐलान कयो त केरु जन्नती आहे जो अॻियो बीही मां मोहम्मद मुस्तफा जो दिफ़ा कंदो हज़ूर ऐलान कयो त हज़रत अबू दुजाना देरी न कई त पाक मोहम्मद वटि चो पहुची वियो चो सुभान अल्लाह तवज्जो थोरो कर मारे अहिड़ो त पुॻो अॻियो अहिड़ो त अचानक अबू दुजाना आयो ढाल कोन हस ढाल अख मारे ढाल कोन हस बल्कि पंहिंजी पुठी दुश्मन जे करे बीही थो रहे पियो काफ़िरनि खे चवे थो त काफ़िरो मुंहिंजी पुठी पाक मोहम्मद लाइ ढाल बणियल आहे जेतिरा तीर वसाइणा अथव वसायो हिकु न सवे तीर वसायो मां पाक मोहम्मद करीम जो पंहिंजे पुठीअ सां दिफ़ा कंदो थो रहां पियो सवे तीर चयो हज़रत अबू दुजाना जे पुठी में चयो जो बि नथा वञनि पिया अबू दुजाना हिकु इंच बि चयो नबी पाक खां नथो हटे पियो कंहिं पुछियो त अबू दुजाना ये तीर कीअं थो सहे हिकु तीर तुंहिंजे जिस्म में दाख़िल थींदो थो वञे पियो ये सूर कीअं थो सहे जवाब अहिड़ो थो ॾे पियो जो अॼु वज़ीराबाद मोमिननि जा ॾींहं चयो तॾहिं खां पोइ अबू दुजाना रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाए थो पियो त ॿुधो जॾहिं तीर लॻे थो दर्द थिए थो उन वक़्त में मुंहिंजो मोह मोहम्मद पाक जे मोह में बीठो आहे मां अखि खणी नबी पाक जे नूर जी चहिरे ते हिकु दफ़ो नज़र कंदो थो वञा पियो सारो दर्द ई ख़बर थी थो वञे पियो सब तीर लगा पुठी चिरजी वही एक इंच न हटियो नबी पाक जे चेहरे ते पंहिंजी अखि घुमाए चए थो सब दर्द खत्म थी विया अहिड़ो चओ अबू दुजाना जे नबी जे हक़ खे सुञा थो जो अल्लाह साईं इनखे जन्नत जो महिमान कई छॾियो चओ सुभान अल्लाह तवज्जो कर आखिरी ॻाल्हियुनि मुनियो और सोना अखि मारे कजें जिन नबी पाक जो हक़ सुञातो थी अल्लाहु अकबर कबीरा जन्नत जा उन्हनि जे लाइ दरवाई चओ रब साईं खोले छॾिया उहो हज़रत साद बिन
अबी वक्कास समझो रज़ी अल्लाह तआला अन्हु पाक मोहम्मद मुस्तफा जंग को वापसी कई जंग को मोटिया केड़े बुधाए तो जान मरदियूं जंग को मोटिया एक जगह ते टिकिया कीमो खोड़ियां अम्मा आयशा सिद्दीका तय्यबा ताहिरा पाकीज़ा अफ़ीफ़ा हज़ूर पाक सां सफ़र जंगी में गॾु हुई कीमे में नबी ऐं आयशा सिद्दीका तवज्जो कर कीमे में नबी पाक अम्मा आयशा सिद्दीका या तव्हां ख़बर आहे अम्मा आयशा सिद्दीका तय्यबा ताहिरा असां सभिनी मोमिननि जी अमर या ख़बर अथव या नहीं अथव वअज़वाजुहु उम्महातुहुम कुरान चयो त नबी जूं घर वारियूं तव्हां जूं अमड़ियूं अथव असां मञूं थे पर ईअं मञूं थे एॾियूं अमड़ियूं जो अहमद वारियूं आहिनि जे अमड़ियुनि ॼणियो इन खां केतिरा ई कोह मथे मान वारियूं अहमद वारियूं नबी पाक जूं जो घर वारियूं आहिनि हा कन ओ आयशा सिद्दीका तय्यबा ताहिरा अफ़ीफ़ा पाक दामना नबी पाक जॾहिं अम्मी आयशा के हुजरे में त जिब्राइल जो बिना करके खड़काए अंदर दाखिल थी तो जय बिस्तर ते नबी जय बिस्तर ते अम्मा आयशा जय बिस्तर ते नबी पाक चादर में भी बैठा है जय एक चादर में नबी पाक आयशा सिद्दीका सुता पिया है जय हुजरे कमरे में नबी पाक आयशा सिद्दीका तय्यबा ताहिरा सुता पिया है सोहणा रब जॾहिं जिब्राइल के कुरान ॾेई करे मोकिले थो पियो बिना कंहिं इजाज़त दे बिना कंहिं करे खड़काइण दे बिना कंहिं इंतज़ार कर दे जिब्राइल नबी उन हुजरे में दाखिल थी थो वञे नबी के भी सलाम थो करे त अम्मी आयशा के भी सलाम करे थो पियो रब जा सलाम ये नबी के ने थो पियो ये अम्मी आयशा के भी सलाम जिब्राइल ॾिनो थो वञे और सोना मुस्तफा करीम अल्लाह जा सलाम अम्मी आयशा के रब ॾिना आहिनि ये आयशा थी ये बिस्तर ते कुरान जो लहे थो पियो ओ अम्मी आयशा न कीमे में गदा आओ सुनाने अम्मा आयशा के चुप थी या नाम संगीयो सुनाने हो आओ तक क्यों कोगी जे दुनिया तो तस्वीर फाई ने संग विचार करनी पर पाजी अम्मा ते कुछ होशियारी न कर जो इंशाअल्लाह सुना तू जय घर में आयशा उते जिब्राइल बिना पुछा सलाम जी नबी के राह जाती आयशा के हजूर जा आखिरी दी अम्मा आयशा के हुजरे में गुजरिया हजूर पाक सोना फरमाइन था दंदन जो नबी शौकीन आखिरी मरहले में भी फरमाइन था आयशा दंदन तो मुस्तफा के दे तक मारे आयशा सिद्दीका नजर खड़ी कर रही थी बेटा नबी पाक को मना वक्त फरमाइन था ओ आयशा जबान तू तहरा सुभान अल्लाह अम्मी आयशा सिद्दीका तय्यबा मिसवाक जबान जो मन थे अम्मा आयशा के लोग वालो जबान अंदर पाक मोहम्मद मुस्तफा पंजे चंदन मुबारक खेता नंदा था का और अम्मी आयशा जो लोग है और अम्मा आयशा सिद्दीका लो जबान मुबारक लो तो नंदर आए एनो पाक मोहम्मद जे नबूवत जे जबान वालो मुबारक को वो नाम मुबारक जे को जाओ सारी कायनात दे लाई शफा है ये कुरान शफा नबी दो दुआ शफा और नाम सा लोग लगे तो पियो रब्बे मुस्तफा लो को समा एक तो नबी पाक सबक करे पियो मां मोहम्मद आयशा को जुदा ना आयशा का मुस्तफा को जुदा क्या बजेगी है भाई जन्नत में जुदा ना है का नारा तकबीर शान मोहम्मद मुस्तफा शान अम्मी आयशा सिद्दीका आओ नंदा अम्मा आयशा जबारे है उन नबी पाक पान हदीसा वही फरमाया तो उन्हें लगी या मुस्तफा के प्यारो भरे ये आयशा हजूर फरमाया अगर मैं आयशा पिए कद मुस्तफा पिए सुभान अल्लाह समझो गया कि अम्मा के समझो हजूर फरमाया तो अगर मैं आयशा पी तो मुस्तफा करीम पिए अम्मा आयशा सिद्दीका तय्यबा उनो प्याले में ढुक भरो नबी पाक के देखी पई हजूर पाक पुछन फरमाया आयशा पानी तपी तो थी प्याले वो पर वो प्याले जो किनारों तक था वो साइड तक था वो कुंड तक था जे कुंड पे आयशा तो जब रखी तेरे पानी पी दो है तो मोहम्मद मुस्तफा भी नबूवत दा जब रखी तेरे
अम्मा आयशा के सीने मुबारक ते पयो आओ उते सीने ते पाक मोहम्मद करीम जो दंधणी के हवाले थींदो थो वञे सुहाणा उहा अम्मी आयशा थी इन मुतल्लिक़ आखिर याद तो क्या तवज्जो कीने में नबी आयशा है अकेले कजाई छोरा न सो जातुई अम्मी के जातुई आए वे अम्मा भी बोलो बबड़ दी जादी नाम तो ये भी मुल्क तकले ए अम्मा आयशा जो किसो क्यों तो मिठाई न दे दे और एक तकरीर के इलाव की लाउड नाल सिद्दीक उमर ते हया है त नी पड़ो वसे तो लाउड वेण शुरू के जल जाए लिया जा गई अकाले कर दम मान इन गाल में दम्मा केड़े ख्याल करिए और सोना तवज्जो कर ये गाल फाइनल सफर को नबी मोटिया तो ना हुजरे में खीमे में एक नबी भी आयशा जने हिजरत कंद प्या जे कमरे मो नबी मक्के मो निता कोठड़ी मो उन कमरे में पेरो नबी अली और जहीं जगह पे लिखी के नबी पाक बैठा गाना में उन गारे सामने एक नबी में सिद्दीक़ के अकबर अपने ना होते नबी अली और एक गारे में नबी सिद्दीक़ के अकबर ए देखी में नबी सिद्दीक़ा तय्यबा ताहिरा आयशा होते नबी अली होते नबी सिद्दीक़ के अकबर होते नबी आयशा सिद्दीक़ा नहाने करी कमर में का काथे ताल बाय में दो सुर खोल है काथे तो साहबा दो सुर काथे तो वजवादे मुतहरात दो तो सुर मुबारक खोल है जो इतना पता पता वो हुजरा मुबारक जाते तो नबी पाक दो अहल बैत हुए वो हुजरा भी बरहता वो अंदाज भी जोड़ो भी बरहता जाते वाली नबी सिद्दीक़ के अकबर नबी साहबी दो सुर वो तो हुजरा यो जहान भी दो बरहता जाते नबी पाक आयशा सिद्दीक़ा तो उते नबी अजवाजे मुतहरात जो अंदाज बरहता नारे तकबीर शान मोहम्मद मुस्तफा शान मोहम्मद मुस्तफा शान सहाबा शान आयशा सिद्दीक़ा और सोना आखिरी फजल याद हो गया जने आयशा सिद्दीक़ा तय्यबा पाक मोहम्मद साहब गुजरे गए उते मुस्तफा आखिरी रहे रात जा बजा उते कचहरी करे अम्मी आयशा के जवन था काश के अज मां मुस्तफा जे खीने जो पहरो को पहरेदार हो गया गाढ़ो जे कर भलो थी पाया यो पहरेदार करे मुझे खीने ते करे मुझे जमात जे खीने ते तो चक्कर का गया मां मुस्तफा जी तो दिल दिमाग खुश थी पया मेरा खरी गया ये अम्मा आयशा फरमाई थी कि नबी जुमलो पूरो किया तो हथियारन जो खड़काव तो वटे हथियार खड़कन था पे तीर तलवार खड़के था पे नबी पाक तो ही कमरे मो इतला ऐलान में पूछा कर फरमाया कि ने मो आवाज न थो त के रहे बारो आवाज तो वटे पाक मोहम्मद मुस्तफा जो गोरो गुलाम सैयदा आयशा सिद्दीक़ा जो रूहानी बच्चो साथ में नबी वकास हथियारन सुबह मोहम्मद पाक ने चौकीदारी के लातो की वयो हाउ हेड़ी चौकीदारी जिंदगी तो पर कनना हेड़ा जे के खीने में साहब ये सब तबका जो पर कोन साहबा जो पर तबको पर और बैत जो तबको पर अजवाजे मुतहरात जो तबको जो पर जो मोहब्बत में सुभान अल्लाह ये गल मनण में अचे थी मनणो पवंदी ऐं दिल में इहो अक़ीदो विहारणो पवंदी त असां जीअं नबी जा गुलाम आहियूं तीअं जो नबी जे सहाबा जा भी गुलाम ना हो आयो यार गाल जो क्लियर जे नबी जे सहाबा जा गुलाम हो त अॼु उथी भी साथ हुयो नबी जे सहाबा जा भी जो गुलाम हो अथ मथे करे ॻाल्हाए नबी जे आलो जा भी गुलाम हो नबी जे अज़वाजे मुतहरात जा भी गुलाम हो नबी ऐं पाक मोहम्मद जे हर अंदाज़ जा गुलाम हो सिद्दीक़ हुजे
भी नूर फारूक हुजैबी रजा गुलाम हूं उस्मान हुजैबी गुलाम हूं अली मुर्तजा हुजैबी का गुलाम हूं एनो अली मुर्तजा का बच्चा हसन हुजैबी गुलाम हूं हुसैन हुजैबी गुलाम हूं एनो पाक मोहम्मद जो बीबी नबी पाक जो रज़वान मुतहरात अम्मा खदीजतुल कुबरा हुजैबी रजा का गुलाम हूं अम्मा आयशा सिद्दीका तय्यबा ताहिरा हुजैबी रजा गुलाम हूं अम्मा सफिया हुजैबी अल्लाहु अकबर रजा भी असा गुलाम हूं अम्मा हफ्सा हुजैबी रजा भी असा गुलाम हूं फराफिल्लाह की तहले पता कर रात तो है जिसे मरना नहीं आता उसे जीना नहीं आता सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम। दुआ खैर।